सिक्योरिटी फोर्सेस जो ॾखण वज़ीरिस्तान में कुछ इतला थे ऑपरेशन भारतीय हिमायत हासिल 5 खारजी मारिजी विया। ISPR मूजिबि फायरिंग जी ॾे वठि दौरान मेजर हाफ़िज़ एहसान इलाही शहीद थी वियो। मेजर हाफ़िज़ एहसान इलाही पंहिंजे दोस्तनि जी क़यादत कंदे बहादुरी सां विढ़ंदे शहादत माणी। मारिजी वियल दहशतगर्द वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि सिक्योरिटी फोर्सेस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि ख़िलाफ़ दहशतगर्द कार्रवाइनि में मुलविस हुया। ISPR मूजिबि मारिजी वियल खारजी बेगुनाह शहरनि जे क़त्ल में मुलविस हुया। पाकिस्तानी चीन जी दोस्ती आज़मायल ऐं वक़्त जे हर कसवटी ते हमेशह पूरो लथी आहे। पाक चीन दोस्ती बदिलजंदड़ इलाक़ाई आलमी चैलेंजिस बावजूद मज़बूत रही आहे। जनरल हेडक्वार्टर रावलपिंडी में चीन जी पीपल्स लिबरेशन आर्मी जे क़याम जे 99वीं सालगिरह जी तक़रीब खे फील्ड मार्शल आसिम मुनीर जो ख़िताब। जंहिं पाक फ़ौज ऐं PLA खिते में अमन इस्तेहकाम ऐं गॾियल मफ़ादनि जे तहफ़ुज़ जे लाइ हक़ीक़ी भाईवार आहिनि। के 22 चीफ मिनिस्टर चाहिए, 22 गवर्नर चाहिए, 22 काबीनाएं चाहिए, 22 चीफ सेक्रेटरी और IGs चाहिए, और कर्जे पे गुजारते हो, अखराजात कम करने की तलकीन करते हो, और इस हुकूमत का कोई वफाकी वजीर और अखराजात बढ़ाने की बात कर रहा है। ये जो कुछ भी हुआ है पाकिस्तान की फिजा को गंदा करने की कोशिश है। हमें लिखा हुआ है आइन में, पढ़ लूं तो मैं पढ़ भी सकता हूँ। आर्टिकल है 239, सब क्लॉज है 4। कोई ऐसी चीज प्रेसिडेंट साहब को असेंट देने के लिए पेश नहीं की जा सकती जिस पर सूबाई असेंबलियां 2/3 अक्सरियत के साथ फैसला न करें। अलग से यूनिट और बनाने के और सूबे बनाने के, तब तक तुम प्रेसिडेंट साहब को कोई ऐसी बात पेश नहीं कर सकते हो। उन्होंने जानबूझकर सियासी लीडरशिप को मलाइन करने की कोशिश की है कि पहले फोटो छपवाया, उसके बाद जाके बयान दिया। नवन सूबनि जे लाइ 22 वॾा वज़ीर, 22 गवर्नर ऐं 22 काबीनाऊं, 22 चीफ सेक्रेटरी, 22 IG ऐं ॿिया अमलदार घुर्जनि। हिकु तरफ़ मुल्क खे कर्ज़ ते हलायो था, ॿिए तरफ़ वरी नवां सूबा ठाहिण जा मुतालबा करियो था। मौसम बि सुठी आहे। कल्ह खां कंहिं पाकिस्तान जी मौसम ख़राब करण जी कोशिश बि कई। पाकिस्तान ख़िलाफ़ शुरू खां अजीब साज़िशूं शुरू कयूं वयूं। 1956 ईस्वी खां 1 यूनिट लॻाए 5 सूबनि खे घटि करे 2 इकाइयूं कयूं वयूं। ओभर पाकिस्तान ऐं ओलह पाकिस्तान में आबादी जे फ़र्क़ु रखियो वियो। उन शख़्स खे आइन जी भञकड़ी कई, माण्हुनि खेसि कुतो करे छॾियो। PPE सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जी प्रेस कॉन्फ्रेंस चयईं जेके मार्शला जा ज़िम्मेवार हुया उन्हनि हद कंदे मुल्क खे ॿटोकर कयो। पाकिस्तान खे 50 साल न हलण जी अॻकथी कंदड़नि खे हुक्मरान सच साबित कयो। मुश्किल सां सकून जो वक़्तु शुरू थियो, वरी ॿीहर चूंडियल क़यादत जो तख़्तो ऊंधो करे वज़ीर आज़म खे फाही ॾिनी वई। विच ओभर में छिकताण बरक़रार। अमेरिकी सदर ट्रंप फ़ौज खे ईरान ते नवां हमला शुरू करण जो हुकुम ॾेई छॾियो। अमेरिकी अख़बार वॉल स्ट्रीट जर्नल जी दावा। अमेरिका इसराइल ईरान जे बिजली घरनि ते हमले जी रथाबंदी करे रहिया आहिनि। हमला अॼु कहिड़े बि वक़्तु करे सघजनि था, अमेरिकी मीडिया। हमलनि जो मक़सदु ईरान खे हथियार फिटा करण ते मजबूर करणु आहे। अमेरिकी सदर ट्रंप चयईं त ईरान मथां भरपूर फ़ौजी हमलनि जी रथाबंदी करे रहिया आहियूं। तेहरान चिड़ ॾियारे रहियो आहे। डील ते भरोसो बि कमज़ोर थी रहियो आहे। ईरानी कूड़ ॻाल्हाईंदा ऐं वाइदनि तां फिरी वेंदा आहिनि। अमेरिकी सदर जूं काबीना इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। अगराई करे फरार थियण जो वक़्तु ख़तम थी चुको। दुश्मन खे ग़लति अंदाज़ा खणी कयल कंहिं बि कार्रवाई जा नतीजा भोगणा पवंदा। ख़ात्मुल अंबिया ब्रिगेड अमेरिका ऐं संदसि भाड़े जे सिपाहियुनि खे अंदाज़ो थी वियो हूंदो त फ़ौजी सामान में संदनि जे लाइ कफ़न शामिल हुजणु लाज़मी पियो। मेजर जनरल अली अब्दुल्लाह जी प्रेस कॉन्फ्रेंस चयईं ईरानी फ़ौज वटि सलाहियत सां गॾु अटल इरादो ऐं रथाबंदी बि तयारु आहे। ख़ात्मुल अंबिया ब्रिगेड जो आला तरीन फ़ौजी कमांडर जंग में फतह हासिल करे चुका आहियूं। सूबे खे दस्तावेज़ी सूरत ॾियणी पवंदी। बाक़िर ग़ालिबाब
असांखे रोशन मुस्तक़बिल जी उमेद ऐं ईंदड़ बहितर वक़्त जी विज़न सां अॻिते वधणो पवंदो। ईरानी पार्लियामेंट जो स्पीकर चई मज़बूत ईरान जे लाइ क़यादत में इतिहाद हुजणु ज़रूरी आहे। विच ओभर में बंदड़ चिकटाण पाकिस्तानी मैचेस जे लाइ वॾो ख़तरो करार। अप्रैल में महांगाई जी शरह 10.9, मई में 11.7 ऐं जून में 11.1% रही। आरबी मंडी में तेल जे अघनि में वाध सां ॿारहं बिजली ऐं ट्रांसपोर्ट जा ख़र्च वधी सघनि था। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ारत क़ीमतनि में वाध जो सिधो सो असर मुल्की मईशत ऐं अवाम ते पवंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ारत जे माहवार अपडेट एंड आउट की रिपोर्ट। अफगानिस्तान में तालिबान मुखालिफ़ मज़ामत तेज़। मज़ामती टोलनि 9 हमलनि जी ज़िम्मेवारी वरिती। तालिबान रजीम खे ॾखण अफगानिस्तान मां लगातार सिक्योरिटी चैलेंज साम्हूं आहिनि। बदख़शां में गोरिला कार्बाइन में वाध खां पोइ तालिबान रजीम जी रिट ते सवाल उथण लॻा। रेडियो फ्री यूरोप जी रिपोर्ट मज़ामती फोर्सिस ज़ैबक उर्गू ऐं कुशम में तालिबान जी चेकपोस्टनि ऐं अस्करी ताक़तनि खे निशानो बणाए चुकी। मज़ामती फोर्सिस 29 जुलाई ते कविफ्तल में तालिबान जे ज़िले मर्कज़ ऐं पुलिस हेडक्वार्टर ऐं इंटेलिजेंस ऑफिस ते कब्ज़ो करे हथियार ऐं गाॾियूं हथ करे छॾियूं हुयूं। वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ गॾियल तहरीक हलाइण जे लाइ PTI ऐं JUI विच में राब्ता। PTI अॻुवाणनि जी JUI क़यादत सां मुलाक़ात। वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ गॾियल एहतिजाज जी तजवीज़ पेश। JUI फ़िलहाल गॾियल एहतिजाज जी हिमायत न कई। एहतिजाज खां अॻु ॿिन्ही पार्टियुनि विच में मुकमल एतमाद बहाल थियणु घुरिजे। PTI ऐं JUI क़यादत विच में ईंदड़ चूंडनि में गॾियल हिकमत अमली ते बि ॻाल्हि ॿोल। मौलाना फज़ल रहमान सां सिधी रियत मुलाक़ातूं थियूं आहिनि। PTI ख़ैबर पख्तूनख्वा जे तर्जुमान शौकत यूसुफ़ज़ई जी तस्दीक़। रानीपुर भरिसां अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल। ॻोठ कैसर शाहाणी में अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे मज़हर उर्फ बबलू शाहाणी खे क़तल करे छॾियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। नौजवान जे क़तल जे मुख़्तलिफ़ रुख़नि सां जांच जारी आहे। ठटे वेझो ॻोठ अरब सोलंकी में घर ठाहिण वारे मामले खां पोइ सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जो वॾो क़दम। जेल ऐं बॉक्स एंड सर्विस वारे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी ॾाठल घरनि जी ॿीहर तामीर शुरू कराए छॾी। घरनि जी तामीर शुरू थियण सबबि मुतासिरनि जी मायूस चेहरनि ते मुर्कूं वापसि अची वियूं। संदन चवणु आहे त सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी सार लही असांजूं दिलियूं खटे वरितियूं आहिनि। ऐं फीफा जे सदर पारां फीफा फॉरवर्ड एंटरप्राइज़ मनसूबो वापसि वठण जो ऐलान। मनसूबे सां फुटबॉल रांदियुनि में विरहाइजण वारी सूरत हाल पैदा थी। उहो रांदि जे मफ़ाद में न आहे। तंहिंजे करे फीफा फॉरवर्ड एंटरप्राइज़ मनसूबो वापसि वरितो वियो आहे। फीफा जो सदर जियानी चयईं फीफा फॉरवर्ड मनसूबो मेंबर मुल्कनि जी हिमायत सां मशरूत हुयो। सभिनी जे राय ॿुधण खां पोइ मनसूबो अॻिते न वधाइण जो फ़ैसिलो कयो।